पनुआकल शहर में बरसात जो पानी बीठल हुजण जी मेहरान टीवी ख़बर नशर थियण बाद तकता चूंडियल एमपी सूबाई वज़ीर एंटी करप्शन जाम इकराम धारेजो नोटिस वठंदे ओचितो शहर जो दौरो कयो। शहर जे रोडन रस्तनि ते बीठल बरसात जे पानी जो जाइज़ो वरितो। जाम इकराम धारेजो गंदे पानी जे निकाल वारे कुछ फाटक डिस्पोज़ल ते पहुतो त डिस्पोज़ल मशीन ते अमलो मौजूद न हुयो ऐं नई डिस्पोज़ल मशीन हली रही हुई। जाम इकराम धारेजो पब्लिक हेल्थ इंतजामिया ते कावड़ जो इज़हार कंदे SDO पब्लिक हेल्थ GD कुमार के मुअत्तल करण जो हुकुम ॾेई छॾियो। उन मौके ते सूबाई वज़ीर जाम इकराम धारेजो मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पूरी सिंध में तमामु घणी बरसात पवण करे घणो नुक़सान थियो आहे। अल्लाह जो शुक्र आहे त बरसात सबबि पनूआकल में नुक़सान घटि थियो आहे। ड्रेनेज सिस्टम जो जेको मसइलो थी रहियो आहे इन लाइ असां कोशिश करे रहिया आहियूं। हुन चयो त अॼु ड्रेनेज सिस्टम बहितर थी वेंदो ऐं शहर जा समूरा रोड रस्ता साफ़ थी वेंदा। SDO पब्लिक हेल्थ GD कुमार जो शिकायतूं मिलण करे उन खे मुअत्तल करण जो हुकुम ॾिनो आहे।